सुर राम करी जो बैत पढ़ण जी सादत हासिल कंदासीं। लतीफ़ सरकार फरमायो जुज़ विञायो योगीअ कुल सी आहिनि कम आसण जिन अदम आउं न जींदियो न त हिन आसन लफ़्ज़ जी माना आहे वेहण जो हंधु, रहण जो हंधु या माॻ। अदम माना हंधु बिना बिना जेको सो वञ ग़ैर मौजूदु अदम। ऐं जुज़ इहा बसरी सिफ़ात आहे हिकिड़े जुज़े जी। कुल माना वाहिद मुतलक अल्लाह ताला। साईं लतीफ़ सरकार फरमाइनि था त जिन सालकनि ऐं तारकुल दुनिया इंसाननि राह हक़ जे पांधीअड़नि पंहिंजे जुज़ यानी बशरी सिफ़त सां पंहिंजो तालुक़ ख़तमु करे ऐं उहे जेके से काइनात जे हक़ीक़ी मालिक ख़ालिक़ अकबर अल्लाह ताला जे हुज़ूर में जेका जंहिंजो नालो कुल आहे उन ते उते ई पहुचण जी कोशिश में आहिनि। ख़ालिक़ पंहिंजे जुज़ हुजण वारी निस्की खे ख़तमु करे ऐं हुननि पंहिंजा रूह उन ज़ात अकबर ॾांहुं जोड़े रखिया आहिनि। हिननि अदम ऐं निस्तीअ सां पंहिंजो नातो जोड़े छॾियो आहे। लतीफ़ साईं चवनि था त अहिड़ा आरफ़ुल्ला मुंहिंजे अहिड़ा आरफ़ुल्ला अलाह खां सवाइ मुंहिंजे कहिड़े कम जो। बाक़ी हाणे त आऊं अदम में आहियां ऐं मुंहिंजो दुनियावी वजूद में ज़ाहिरी वसीला मूं फिटा करे छॾिया आहिनि। मूं पंहिंजो वजूद ज़ाते ख़ुदाबंदीअ सां जोड़े छॾियो आहे, छो त जुज़ कुल जी ज़िद आहे। तंहिं करे मूं खे सिर्फ़ु हिकु ज़ात जी ज़रूरत आहे, उहो आहे कुल अकेलो। इन करे आऊं कुल ॾे हलियो वियुसि जिते पंहिंजे महबूब सां मिली वियुसि ऐं उहो ई बाक़ी रहणो आहे। उनखां सवाइ सभु शइ फ़ना आहे। जे लतीफ़ जी ॿोली।